अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी ज़बरदस्त अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। जी हाँ दोस्तों, दुलाब जी अचण वारे एपिसोडनि में हाणे हिकु ज़बरदस्त कमु थियण वारो आहे। उहो वरी कहिड़ो दोस्तों, उहो ईअं त गुल परी वारो जेको मसइलो आहे जुमे वारो तव्हां ॾिठो उहो किथे वञी पुॻो। हाणे जॾहिं ॻाल्हि क्लियर थी चुकी आहे त जुमो कूड़ो हुयो, अहिड़े हिसाब सां हाणे संग चटी हुननि जे बि मथां पइजी सघे थो, कंहिंजे मथां ककर ऐं रहजन वारनि जे मथां। अहिड़े हिसाब सां जेको आहे हू परेशान थी चुका तव्हां ॾिठा। दोस्तों मसइलो इहो आहे त हाणे इन शइ जो मसइलो हल कीअं थिए। हाणे रहजन ऐं ककर वारनि जी सोच इहा कमु करे रही आहे त मुराद वारनि खे कंहिं न कंहिं तरीक़े सां ठिकाणे लॻायो वञे, न त असांखे चटी न ॾियणी पइजी वञे, छो त शाहनवाज़ ख़ान हिकिड़ो ॻाल्हियुनि में फेराए सोडल खे फसायो हुयो। दोस्तों अहिड़े हिसाब सां हिन जो इहो गांजो पइजी वेंदो ऐं निबरंदो कोन। इन खे निबेरण जे लाइ मैदान ते लही ईंदो मंसूर ख़ान। हाणे फ़ैसिलो जेको बि थींदो मुराद इहा इज़त कंदो त मां मंसूर ख़ान वटि फ़ैसिलो कंदुसि, ऐं मंसूर ख़ान पाण बि मुराद खे चवंदो तो डरो थी झेड़ो न कर, ऐं उहो इन फ़ैसिले खे निबरींदो। बाक़ी शाहनवाज़ ख़ान जे ॻाल्हियुनि ते हाणे मुराद वारा कान पींदा। वीडियो पुॻो पुॼाणी ते लाइक सब्सक्राइब शेयर कंदा।